शहजादकोट में जुए के अड्डों के खिलाफ देहातियों समेत शहरियों का प्रेस क्लब के सामने एहतजाजी मुजाहरा। मुजाहरीन का जुए के अड्डे बंद कराने का SSP कंबर शहजादकोट से मुतालबा। सर एहतजाज ख़ास करे जुआ जे लाइ शहजादकोट सिटी में तमाम जुआ जो मरकज़ तमाम घणो तेज़ी से वधी चुको आहे। असां अपील था कयूं प्रेस क्लब में जो धरणो असां आयो आहे एहतजाज करायो आहे, महिरबानी करे शहजादकोट में जेके भी जुआ जा अड्डा बंद कया वञनि। ख़ास करे कॉलेजनि जे साम्हूं अड्डा हलनि था, गर्ल्स कॉलेज जे साम्हूं हलनि था, लांगा मार्केट में वॾा जुआ जा अड्डा आहिनि। नौजवान नस्ल तबाह थिए थो, ख़राबु थिए थो। महिरबानी करे पुलिस इंतज़ामियत खे असां अपील था कयूं DSP साहब खे त महिरबानी करे जुआ जा अड्डा बंदि कराया वञनि ताकि शहरी अमन अमान सां थियनि। उते अक्सर झेड़ा थियनि था, शहरी माण्हू बि बेगुनाह उते झेड़े में जेको अची था वञनि, काफ़ी नुक़सानु थींदो माण्हुनि जो। महिरबानी करे जुआ जा अड्डा बंदि कया वञनि। असांजो चवणु इहो आहे, लांगा मार्केट जे साम्हूं जुआ हले थी, दादागिरी, बदमाशी, शराब पीअण, गिरत कॉलेज जो जेको आहे नियाणियुनि जो लंघ आहे, इहो आहे बदमाशी, दादागिरी आहे। जुआरनि जी जेके जुआ हलाइनि था, पुलिस बि उन्हनि सां ॿधल आहे। कल्ह असांजे छोकिरे खे धक उहो आयो वठणु पंहिंजे नंढड़े खे, त नई नसुल आहे उहा बि ख़राबु थींदी, तबाह थींदी। उनखे वठणु आयो आहे, उनखे टाका हितां ॾिसी सघो था, टाका धक वॾो हुन सां विढ़िया आहिनि, तशदुद कयो अथनि। वरी पुलिस आई आहे, पुलिस बि उनखे ॾिसी सघो था तव्हां, लठियूं बि उनखे हयूं अथनि, पुलिस बि उनखे ॿधी वई आहे, पुलिस बि उन्हनि सां मुलविस आहे। असांजी अपील आहे SP DSP के इहा लांगा मार्केट जी जुआ बंदि कई वञे, न त सुभाणे 12 बजे कोटमोटू चौथ ते धरणो हणी असां जुआ जे ख़िलाफ़ एहतजाज कंदासीं। वश न्यूज़ से बात करते हुए मुजाहिरीन का कहना था कि शहजादकोट में जुए के अड्डों के बायस शहर में सरेआम वारदातें हो रही हैं। उनका कहना था कि शहर के मुख्तलिफ इलाकों और मोहल्लों में जुआ के अड्डे सरेआम पुलिस की सरबराही में जारी हैं, जहां लाखों और करोड़ों रुपए की जुआ खेली जाती है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहजादकोट।